खबर शामिल कई पिया खेरपुर में रिपोर्ट अलीगुल शर्जी। खेरपुर बरसा टॉलपुर बदा के रिवासी सिजाद अली खासकली पंहिंजी घरवारी कमर खातून फुफी इरशाद खातून रियासत अली बिलावल खासकली से गॾिजी प्रेस क्लब खेरपुर पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कमर खातून जी कुछ वक्त अॻु खादिम खासकली से शादी थी, जंहिंमां खेसि 3 ॿार हुआ। कमर खातून के 9 महीना अॻु संदसि मुड़ुस खादिम हुसैन खासकली तलाक ॾिनी, जंहिं बाद कमर खातून नवाबशाह जी अदालत में सिजाद खासकली से निकाह कयो। खादिम हुसैन पारां कमर खातून के तलाक ॾिनी वई, जेको अदालत में भी साबित कयो ऐं अदालत असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। उन जे बावजूद जवाबदार असांखे हिरासा करे रहिया आहिनि। हिननि वधीक ॿुधायो त बाबा छा नालो आहे तव्हांजो? कमर खातून किथां आया हो? नागपुर वॾा। अच्छा, छा मसलो आहे? मसलो इहो आहे त उन्हनि में ख़तरो आहे असांखे। करम सेन जे पुटनि मां, ज़मीर सेन जे ॿारनि मां, इहो आहे अमीर सेन जे माना पुटनि मां ख़तरो आहे असांखे। ऐं अनवर जे पुटनि मां, खादिम जे ॿारनि मां उहे आहिनि। छाजे करे ख़तरो आहे? छा कयो आहे? बसि मारणु था चाहिनि असांखे। असां माना रज़ा ख़ुशी शादी कई, असां को ज़बरदस्ती कुझु बि असां माना कोन कयो आहे। असां माना पंहिंजी रज़ा ख़ुशी शादी हो था चवनि त माना अगवा करे विया आहिनि। राशत आहे माना उन्हनि जा माना सभु अगवा करे विया आहिनि। छोकिरी कुंभनि में अगवा कई अथनि, पर ईअं न आहे। असां त न का ज़बरदस्ती आहे, असां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां निकिती आहे। ज़ुल्म हूंदो, मूंसां वेल हूंदो, ज़ाहिर केरु बर्दाश्त कंदो। बचा हर कंहिंखे मिठा आहिनि, कांव खे बचा मिठा आहिनि, केरु पंहिंजी रज़ा ख़ुशी बचा छॾींदो।